जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं सोरी यानी रोट जेको असां महालक्ष्मी माता जी पूजा में ठाहींदा आहियूं। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उन खां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। अगर मुझे चैनल हुनर मुस्कान का ते तव्हांखे अगर वीडियो पसंद अचन था तो लाइक कजो, शेयर कजो, सब्सक्राइब कजो और मुझी नई अचण वाली वीडियोस के ॾिसण लाइ बेल आइकॉन जरूर क्लिक कजो। सिंधी महालक्ष्मी माता जे सगड़े में ठाहींदा आहिनि सोरी, जंहिंखे रोट चइबो आहे। त अचो उन जी रेसिपी शुरू था कयूं पिया। पहिरियों हिकु खणंदासीं बासण, उन में विझंदासीं हिकु कोप भरियल असां मैदो खणंदासीं, जेको लॻभॻि आहे 200 ग्रामनि जे क़रीब। उन में विझंदासीं हिकु वॾो चमचो सूजी यानी रवा, 2 चमचा इन में विझंदासीं असां नारियल चूरो, 2 चमचा खयों आहे इहो। इन खां पोइ इन में विझंदासीं असां खंडु खे मां पीसे इस्तेमाल कयो आहे। सभिनी जूं क्वांटिटीज़ मां मेंशन कयूं आहिनि। लॻभॻि 3 चमचनि जे क़रीब इन में मां खंडु विधी ऐं उन खां पोइ 2 खां 3 इलायची यानी नंढा फुटा खणी करे उनखे असांखे कुटे करे विझणो आहे। गॾु विझंदासीं थोरो सो तेल और इनखे चङी तरह मिक्स करणो आहे। इहो मोहिण चइबो आहे। 5 खां 6 चमचा इन में असां तेल विझंदासीं, चङी तरह मिक्स कंदासीं, मुट्ठी ॿधी ॾिसंदासीं। अगरि मुट्ठी ॿधिजे थी मतलब इन में तेल बराबरि आहे। उन खां पोइ इन में असां पाणी विझी करे इन जो अटो ॻोहींदासीं। ॾिसो मां तेल विधो हो, तेल खां पोइ हीअं अगरि मुट्ठी ॿधिजे थी मतलब इन में मोहिण मतलब तेल जी क्वांटिटी जेका आहे बराबरि आहे। हाणे थोरो थोरो पाणी विझी करे सख़्तु अटो ॻोहींदासीं। हिक महिल पाणी न विझणो आहे, थोरो थोरो पाणी विझी करे सख़्तु अटो ॻोहींदासीं। सो इन तरह 10 मिंट अटे खे असां ढके रखंदासीं ऐं उन खां पोइ इन मां असां ठाहींदासीं सोरी यानी रोट। इन जो हिकु पोर्शन खणंदासीं, साइज़ नंढी वॾी असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। जीअं महालक्ष्मी माता जो जेको असां सॻड़ो ठाहींदा आहियूं उन में 16 तंदूं खयूं वेंदियूं आहिनि, तीअं जेको इहो प्रसाद लाइ रोट ठहे थो पियो उन में 16 पीक्स यानी 16 कुंडूं ठाहिबियूं आहिनि ऐं 16 रिंग जा यानी मुंडरीअ जा छलनि जा निशान कबा आहिनि। ॾिसो हिन रीति पहिरियों 16 कुंडूं ठाहींदासीं। महालक्ष्मी जो सॻड़ो कीअं ठाहिजे, पूजा कीअं कजे, कहिड़ो कहिड़ो प्रसाद ठाहिजे, थाली कीअं ठाहिजे, सभु वीडियोस मां पंहिंजे चैनल ते अपलोड कया आहिनि, उहे ज़रूरु ॾिसजो। और ॾिसो हाणे मुंडरी खई आहे यानी रिंग और उन सां ही छलनि जा 16 निशान कबा आहिनि। 16 कुंडूं 16 छलनि जा निशान। इहो असांजो रोट तयार थी वियो आहे। इनखे असांखे हाणे तरणो आहे। तेल गरम कंदासीं और धीमी बाहि ते इनखे असां तरींदासीं। बाहि तेज़ न हुजे, बाहि तेज़ हूंदी त अंदरि इहो कचो रहिजी वेंदो। जीअं असां लोलो ठाहींदा आहियूं त लोले में कीअं असां धीमी बाहि ते उनखे असां सेकींदा आहियूं, तीअं ई इनखे धीमी बाहि ते असांखे तरणो आहे, जे इहो अंदरां बि चङी तरह सिजी वञे, कचो न रहे। हिकु सॻड़े ते यानी हिकु सॼे सॻड़े ते 2 सोरियूं ठहंदियूं आहिनि, हिकु ज़ाल जे लाइ और हिकु मुड़ुस जे लाइ। इहो सभु मां पंहिंजे वीडियो में पहिरियों ॿुधाए चुकी आहियां। जेतिरा सॻड़ा हूंदा ओतिरियूं सोरियूं ठहंदियूं और मंदर जे लाइ न्याणीअ जे लाइ बि ठहंदी आहे। इहा असांजी सोरी यानी रोट तयार थी वियो आहे। त इन महालक्ष्मीअ जे सॻड़े ते तव्हां ज़रूरु ठाहिजो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो और अहिड़ा कहिड़ा वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहो बि कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। अगर तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंद आयो हुजे त उनखे ज़रूर लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस के ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूर क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते भी ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।